नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे सोबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबो देरो लॻ ॻोठ मोहम्मद छुटल मंगी जे रवासिन ॻोठाणनि शफ़ी मोहम्मद मंगी, सदाम हुसैन मंगी, सोबल मंगी, वज़ीर हुसैन दाहिंदे चयो त असांजे ॻोठ जो गर्ल्स स्कूल जेको 8 कमरनि ते मुश्तमिल आहे 1993 खां हलंदड़ आहे। स्कूल जी बिल्डिंग हानिकारी थी चुकी है। हर वक़्तु भितनि छितनि जा चापड़ किरी रहिया आहिनि। लेडी टीचर, स्कूल वेंदड़ नियाणियूं ऐं शागिर्द ख़ौफ़ में मुब्तला आहे। केतिरा ई भेरा चापड़ किरण सबबि स्कूली शागिर्द ऐं शागिर्दाणियूं ज़ख़्मी पिण थियूं आहिनि। स्कूल जी चौदीवारी किरी पई आहे। स्कूल अंदरि पाणी ऐं वॉशरूम न आहे। स्कूल जो अंगण हेठि हुजण सबबि बरसाती पाणी काफ़ी ॾींहंनि ताईं अंगण में हुजण सबबि नियाणियूं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पियूं। स्कूल जी बिल्डिंग हानिकारी हुअण सबबि बुनियादी सहूलियतूं न हुजण सबबि नियाणियुनि जी ग़रीब वालिदिन पंहिंजा बचा तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम करण ते मजबूर थी चुका आहिनि। सरहदी वारनि ऐं ॿिनि स्कूलनि जो रुख कयो। स्कूल जा दर दरियूं पखा तइलीम खाते जे अदम दिलचस्पी सबबि ऐं स्कूल में चौकीदार न हुजण सबबि चोरी थी विया आहिनि। तइलीम खाते ऐं चूंडियल नुमाइंदनि अॻियां केतिरा ई भेरा एहतजाज कया विया पर केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट वज़ीर आला सिंध खां मुतालबो कयो त बुनियादी सहूलियतूं ॾेई तइलीम खे तबाह थियण खां बचायो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।